अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। काफ़ी अरसे खां वठी दोस्तों फेस टू फेस वीडियो मूं तैयार न कई हुई। कुछ ॾींहं पहिरियां हिकिड़ी वीडियो मूं तैयार कई हुई फेस टू फेस, वरी अॼु मौक़ो मिलियो आहे ऐं सोचियो त अॼु जेका गुफ़्तगू करणी आहे साम्हूं वेही तव्हां सां कयां। उम्मीद कयूं तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव, चङा भला तकड़ा फिटफाट हूंदव। दोस्तों हलूं था अॻिते, जेका अॼु नवां अॻिते ड्रामा अचणा आहिनि उन्हनि जी अॼु गुफ़्तगू करणी आहे। तव्हां सोचे रहिया हूंदव त नवां ॿिया कहिड़ा ड्रामा अचणा आहिनि। नवां दोस्तों काफ़ी सारा ड्रामा अचणा आहिनि ऐं हक़ीक़त पुछो न, हीअ जेका अपडेट आहे ज़बरदस्त अपडेट्स आहे। दुलाब सीज़न 2 जे बारे में जेका तव्हांजा कमेंट अची रहिया आहिनि उन जा जवाब बि मां ॾींदुसि हिन वीडियो में, ऐं उन सां गॾोगॾु दोस्तों इहे बि जवाब तव्हांखे ॾींदुसि त ॿिया जेका नवां ड्रामा अची रहिया आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं हलंदा। हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो जीअं तव्हांखां हीअ अपडेट मिस न थिए। ऐं जेका बि अॼु मां ॻाल्हि ॿोल कंदुसि ऐं तव्हां सां कम वारी ॻाल्हि ॿोल कंदुसि दोस्तों। ऐं थी सघे शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, लाज़मी सब्सक्राइब कजो, हीअं न सब्सक्राइब करणु तव्हांखां मथां विसरी वञे। दोस्तों अॼु हिते वेठो आहियां, कचो कमिरो आहे जिते तव्हां ॾिसी रहिया हो। अॼु टाइम मिलियो, आयुसि कंहिं जॻह ते आयल हुयुसि संगत ॾे, वरी हिते टाइम मिलियो त मां हिते इहे शूट कयां ऐं ज़बरदस्त वीडियो रिज़ल्ट तो ओके आहे, लेकिन पोयों बैकग्राउंड थोरो आहे। बहरहाल छा कमु हलंदो आहे, हलाइणो पवंदो आहे दोस्तों। असांखे त अपडेट ॾियणी आहे न, असांजी कोशिशि हूंदी आहे त टाइम ते अपडेट ॾियूं, अपडेट मिस न थिए असांजी, जेका बि असांजा ॾिसंदड़ नाज़रीन आहिनि उनखे अपडेट मिलंदी रहे। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त दुलाब त थी वियो सम्झ पूरो। सीज़न 2 जो जेका तव्हांजा कमेंट अची रहिया आहिनि उनजे बारे में फ़िलहालु त मुश्किल आहे जो सीज़न 2 अचे। हा, इहो आहे सीज़न 2, यानी दुलाब जहिड़ो ड्रामो ॿियो ज़ाहिर थी सघे थो। पंहिंजा वेरी ड्रामो जेको अचिणो आहे, सभ खां पहिरियां अपडेट्स बि मूं ॾिनी हुई तव्हांखे त पंहिंजा वेरी हिकु सभ खां पहिरियां अपडेट बि उहा मूं ॾिनी हुई तव्हांखे त पंहिंजा वेरी हिकु ड्रामो अचिणो आहे। ऐं हीअ जेको हाणे पंहिंजा वेरी आहे, इहो ड्रामो दोस्तों शूट थींदो इन थोरी देरि अञा इन स्टार्टिंग शूटिंग जी नाहे थी, पर इहो असांखे एतबार आहे त हीअ खजू साहब डायरेक्टर आहे, राइटर नूर ज़ोन साहब आहे। इन्हनि जो ड्रामो जेको बि ईंदो आहे जल्दी शूट थी ऐं जल्दी हली बि वेंदो आहे। जॾहिं जॾहिं खजू साहब को ड्रामो खयो आहे ऐं खजू जो उहो ड्रामो मुकमिल बि थियो आहे ऐं अध में बंदि बि न थियो आहे। ऐं फरज़ंद मलिक खजू साहब यानी मिठू जो किरदारु जंहिं कयो दुलाब में, तव्हां कंहिंखे ख़बर हूंदी कंहिंखे ख़बर न बि हूंदी खजू कहिड़ो आहे, इहो आहे खजू। ऐं इहो डायरेक्टर ज़बरदस्त आहे, पंहिंजी ॾींहुं राति महिनत कंदो आहे। जॾहिं बि हिन जी का अपडेट्स ड्रामो जेको मतिलबु इन डायरेक्शन में ईंदो आहे उहो टाइम टेबल ते ईंदो आहे, बंदि न आहे थींदो, ऐं इन जे करे इन जा ड्रामा कामयाबु थियनि था पिया। पंहिंजा वेरी बि इहो इन जो ई ड्रामो आहे, खजू साहब जो डायरेक्शन इन जी आहे, पंहिंजो रोल बि थोरो इन जो हूंदो। ऐं इन अदाकारनि ते गुफ़्तगू कयूं था, अञा अदाकारनि जो अनाउंस त न आहिनि थिया, लेकिन मां तव्हांखे पंहिंजे तजुर्बे ते ॿुधायां थो, जेके अंदरूनी ख़बरूं अचनि थियूं उन हिसाब सां ॿुधायां थो त अदाकार कहिड़ा कहिड़ा हूंदा। ऐं तव्हां सोचे रहिया हूंदव त मथां ॿिया नवां अदाकार आणनि। दोस्तों खजू साहब खे तव्हां नोट कयो आहे या न, खजू साहब जी हिकिड़ी टीम आहे आज़म मैंगल वारी, ज़हर ज़िंदगी में बि उहा टीम हुई, दुलाब में बि उहा टीम हुई। छो त खजू साहब पाण मीरपुर ॾहरकी इलाइक़े जो आहे ऐं एॾो जा जेका बि अदाकार आहिनि उन्हनि खे ज़रूरु खणंदो आहे। बाक़ी आज़म मैंगल त बलोचिस्तान जो आहे, मैंगल आहे हितां जो न आहे, उन खे त घुराए वठंदा आहिनि, वॾो सीनियर एक्टर आहे। साईं निसार शाह बि सीनियर एक्टर अची वेंदो आहे, जेका परे परे सीनियर एक्टर अची वेंदा आहिनि। उहे गाॾियुनि ते कारुनि ते देरि ई न आहे, सीपेक लॻो पियो आहे। मसइलो इहो आहे त मीरपुर में ॿिया जेका बि अदाकार आहिनि मीरपुर जा आहिनि उन्हनि खे खजू साहब जेको आहे न ज़रूरु ड्रामनि में खणंदो आहे, उन्हनि खे मौक़ो ॾींदो आहे। ऐं पंहिंजा वेरी बि घणो करे एॾे ई शूट थींदो ऐं हितां वारा अदाकार जेका दुलाब ऐं ज़हर ज़िंदगी में हुया उहे ज़रूरु हूंदा। असांजो जेको तजुर्बो ॿुधाए थो, पंहिंजा वेरी में इहे मीरपुर वारा ॾहरकी घोटकी वारा अदाकार सॼा ई हूंदा। ऐं हिन चकर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, दुलाब ड्रामो जेको आहे कामयाबु थियो इन शइ जे करे थियो, जल्दी शूट थियो ऐं उनजी कहाणी बि सुठी हुई। ऐं वेरनि जो वस्ती काफ़ी ॾींहंनि खां वठी तयारु पियो आहे, उनखे नथो हलायो वञे। इहो अगरि खजू साहब जो हुजे हा ड्रामो त इन जा 3-4 स्पेल हाणे ताईं शूट थी विया हुजनि हा, पर हिन जा अञा कुल 2 स्पेल जेको आहे शूट थिया आहिनि। इहो ॿुधायो पियो वञे रमज़ान शरीफ़ या ईद ते इन जे विच में, मतिलबु इन रमज़ान शरीफ़ वारे महीने जे खुटंदड़ शुरू खां खुटंदड़ ताईं इहो ड्रामो हलायो वेंदो। इन जी कंफर्म अपडेट्स नथियूं अचनि फ़िलहालु, छो त इन जो पुरमो अचिणो आहे, टीज़र हिन जा 4 ई अची विया आहिनि। जॾहिं हिन जो पुरमो ईंदो दोस्तों यादि कजो तव्हां, हीउ ड्रामो वेरनि जी वस्ती स्टार्ट थी वेंदो। हुननि जी इहा कोशिशि आहे 3 स्पेल मुकमिल कयूं जो, छो त जीअं हले त वरी बंदि न थिए।
ऐं 3 स्पेल मुकमिल तमामु जल्द थींदा इंशाअल्लाह। ऐं 3 स्पेल वीरनि जी बस्ती बि सुठो ड्रामो आहे दोस्तो। तव्हां ईअं न सोचो त को इहो बेकार ड्रामो हूंदो। जा अदाकार बि सुठा आहिनि, ज़बरदस्त बहितरीनु जेको आहे न इन में कहाणी बि सुठी आहे वीरनि जी बस्ती जी। ऐं होॾां ॻाल्हि कयूं था पाप नगर जी। पाप नगर बि हिकु सुठो ड्रामो आहे। उन में राबेल छोकिरी जो किरदारु सभु खां वधीक अहम आहे। अब्बास गुलोडाणी जो बि किरदारु सुठो आहे। तव्हां टीज़र ॾिठो हूंदो। ख़ासि करे जेको झेड़ो उथे थो पाप नगर ड्रामे में राबेल छोकिरी ते, राबेल जेकी ॿकरियूं चारे थी, हथियार बि खयल अथसि, भैंसरी बि खयल अथसि। ऐं उन खे ॾिसी जेको आहे ज़ुल्फ़कार बुर्दी आशिक़ थी वेंदो आहे, फ़िदा थी वेंदो आहे ऐं उनजे पोयां लॻी पवंदो आहे। उन खे हासिलु करण जी कोशिशि कंदो आहे। चवंदो आहे हीअ त महलनि जी राणी आहे, हीअ ॿकरियूं चारे थी पई। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे इहो ड्रामो ज़बरदस्त थियण वारो आहे। पाप नगर सॼी कहाणी ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं राबेल ते आहे ऐं होॾो अब्बास गुलोडाणे ते। इन टिनि माण्हुनि ते मेन कहाणी आहे। इहो टीज़र में बि ॾेखारियो वियो हो, तव्हां नोट कयो हूंदो ज़रूरु। ऐं ज़बरदस्त ड्रामो आहे पाप नगर। बाक़ी ॿियो आहे जहिड़ियूं ज़ालूं तेड़ा मुड़ुस, उहो बि ज़बरदस्त ड्रामो आहे। मश्करी में आहे, कॉमेडी में आहे। उन में जेको आहे दोस्तो मामा लालू आहे, हाजन तीवणो आहे, हाजन तीवणो यानी सजावल ख़ान। वीरनि जी बस्ती जो ड्रामो बि उन जो ई आहे, सजावल ख़ान जो। पर उन जा ॿई ड्रामा तयारु पिया आहिनि, अञा नथा हलनि। जहिड़ियूं ज़ालूं तेड़ा मुड़ुस उहो बि फ़िलहालु रुकियो पियो आहे। बाक़ी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, जेको तव्हां ज़रूरु सोचियो हूंदो, अंदाज़ो ज़रूरु हयो हूंदो त जेको वारी संदियूं वाटूं ड्रामो अचिणो हुयो ऐं उन सां गॾोगॾु जेको ॿियो ड्रामो अचिणो हुयो जंहिंजो नालो दो, उहो केॾांहुं विया, उहे थोरो पोइना कया विया आहिनि। वारी संदियूं वाटूं ड्रामो सिंध टीवी वारनि जो आहे। सिंध टीवी वारनि जा ड्रामा हाणे पंहिंजा वेरी बि स्टार्ट थी वियो ऐं होॾां जेको आहे वारी संदियूं उन स्टार्ट मतिलबु चवण जो मतिलबु आहे शूटिंग स्टार्ट थी वई। मतिलबु तव्हां ईअं सम्झो चैनल ते हली रहियो आहे। ईअं मां नथो चवां। सिंधी ॿोली पंहिंजी जेको आहे न खे जाॾे वाराए ओॾे वरी वेंदी आहे। माण्हू ग़लति सोचींदा आहिनि, ग़लति कमेंट कंदा आहिनि, किथे स्टार्ट थियो आहे वरी ईअं चवंदा आहिनि। इन जो मक़सदु आहे त उनजी शूटिंग उन जी बि स्टार्ट, वीरनि जी बस्ती जी शूटिंग, जहिड़ियूं ज़ालूं तेड़ा मुड़ुस उन जी शूटिंग रहियल। 3 ड्रामा हे, चौथों वारी संदियूं वाटूं, 4 सिंध टीवी वारनि जा आहिनि। ऐं जेका कैमरामैन जी टीम हूंदी आहे वधि में वधि 1 खां 2 ताईं हूंदी आहे। साॻे कैमरा हूंदा आहिनि, सभिनी ड्रामनि में यूज़ थींदा आहिनि। हाणे 4 ड्रामनि खे हिकु टाइम ताईं तो जेको आहे उहो टाइम नथो ॾेई सघे कैमरामैन या एडिटर बि साॻियो हूंदो आहे जेको एडिटिंग कंदो आहे। इन जे करे अॻियां पोयां ड्रामनि खे करिणो पवंदो आहे। बाक़ी रही ॻाल्हि जेको आहे दोस्तो, ॿियो ड्रामो जेको आहे दो, उहो न सिंध टीवी वारनि जो आहे न केटिन वारनि जो आहे। उहो ड्रामो जेको आहे ऐं इन्हनि जो मिरान टीवी वारनि जो। उन ते ड्रामा हलंदा ई कोन आहिनि। काफ़ी अर्से वटि चैनल ते सिर्फ़ु ख़बरूं हलंदियूं आहिनि। बहरहाल हाणे उन्हनि माना सोचियो हुयो त हिकिड़ो मेगा सोप सीरियल हलायूं। सदोरे जो इहो असद कुरैशी ते तयारु कयो पियो वञे दो, पर इन ड्रामे खे बि पोइना कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त रमज़ान शरीफ़ खां पोइ ई ड्रामो लॉन्च थींदो। इहो ड्रामो जंहिंजे बारे में मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां, दो रमज़ान शरीफ़ खां पोइ वञी ज़ाहिर थींदो। ऐं रमज़ान शरीफ़ बि जेको आहे महीनो आहे, माण्हू ॻणींदे ॾींहुं खुटाए विझंदा आहिनि। ख़बर ई न पवंदी आहे। रोज़ा रखण वारा देरी न कंदा आहिनि। अॼु ॿियों रोज़ो, टियों, चोथों महीनो वियो। अहिड़े हिसाब सां उन खां पोइ दो बि ड्रामो स्टार्ट थी वेंदो। ऐं दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त लगातार तव्हांखे असां अपडेट्स ॾेई रहिया आहियूं। दुआ कयो दौलाब जो सीज़न 2 जेका तव्हांजा कमेंट अची रहिया आहिनि अलाए करे स्टार्ट थिए, तयारु थिए, पर फ़िलहालु नथो लॻे। थी सघे थो तव्हांजा कमेंट हर को पढ़े थो। डायरेक्टर बि पढ़ंदा आहिनि, अदाकार बि असांजे चैनल खे ॾिसंदा आहिनि, प्रोड्यूसर बि ॾिसंदा आहिनि, राइटर बि ॾिसंदा आहिनि, सभु ॾिसंदा आहिनि। तव्हांजी कहिड़ी ख़बर आहे उहे कमेंट तव्हांजा अॻिते जेको आहे रीड करे हू हिकिड़ो मतिलबु अंदाज़ो हणनि ऐं पोइ इन ते फ़ैसिलो करनि त इन ते ड्रामो वरी ॿीहर हिकिड़ो लिखूं दौलाब सीज़न 2। कहिड़ी ख़बर अची सघे थो। जॾहिं गुनाह सिंधी ड्रामो सीज़न 2 अची सघे थो त दौलाब छो नथो अची सघे। ऐं दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। जे वीडियो तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे, महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल यानी शाहिद खोसो विलाह खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। हिन वीडियो खे जिथे किथे शेयर कंदा। सुठा कमेंट ज़रूरु कजो। तव्हां पंहिंजी क़ीमती राय ॾिजो। उन खां असांखे आगाह कजो तव्हांजी दिलि ऐं दिमाग़ में छा हली रहियो आहे, कहिड़ो ड्रामो अचे, कहिड़ो न अचे, छा हुजे छा न हुजे। कमेंट सेक्शन ज़रिए लिखिजो। इहो जे वीडियो तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे आख़िर ताईं त उन में तव्हां इहो लिखिजो टाइम त असां हेसि ताईं ॾिठो आहे। असांखे ॾिसूं सही ताईं कहिड़ा जेका सब्सक्राइबर आहिनि इन वीडियो असांजी आख़िर ताईं ॾिसनि था पिया। ऐं असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। शाहिद खोसो व्लॉग खे सब्सक्राइब कंदा, दुआनि में बि यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल।
काफ़ी अरसे खां वठी दोस्तो फेस टू फेस वीडियो मूं तयारु न कई हुई। कुझु ॾींहं पहिरियां हिकिड़ी वीडियो मूं तयारु कई हुई फेस टू फेस, वरी अॼु मौक़ो मिलियो आहे ऐं सोचियो त अॼु जेका गुफ़्तगू करणी आहे साम्हूं वेही तव्हां सां कयां। उमेदु कयूं तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदव, चङा भला तकड़ा फिटफाट हूंदव। दोस्तो हलूं था अॻिते, जेका अॼु नवां अॻिते ड्रामा अचणा आहिनि उन्हनि जी अॼु गुफ़्तगू करणी आहे। तव्हां सोचे रहिया हूंदव त नवां ॿिया कहिड़ा ड्रामा अचणा आहिनि। नवां दोस्तो काफ़ी सारा ड्रामा अचणा आहिनि ऐं हक़ीक़त पुछो न, हीअ जेका अपडेट आहे ज़बरदस्त अपडेट्स आहे। दुलाब सीज़न 2 जे बारे में जेका तव्हांजा कमेंट अची रहिया आहिनि उन जा जवाब बि मां ॾींदुसि हिन वीडियो में, ऐं उन सां गॾोगॾु दोस्तो इहे बि जवाब तव्हांखे ॾींदुसि त ॿिया जेका नवां ड्रामा अची रहिया आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं हलंदा। हिन वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो जीअं तव्हांखां हीअ अपडेट मिस न थिए। ऐं जेका बि अॼु मां ॻाल्हि ॿोल कंदुसि ऐं तव्हां सां कम वारी ॻाल्हि ॿोल कंदुसि दोस्तो। ऐं थी सघे शायदि ख़ुशि व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, लाज़मी सब्सक्राइब कजो, हीअं न सब्सक्राइब करणु तव्हांखां मथां विसरी वञे। दोस्तो अॼु हिते वेठो आहियां, कचो कमिरो आहे जिते तव्हां ॾिसी रहिया हो। अॼु टाइम मिलियो, आयुसि कंहिं जॻह ते आयल हुयुसि संगत ॾे, वरी हिते टाइम मिलियो त मां चयो हिते इहा शूट कयां ऐं ज़बरदस्त वीडियो रिज़ल्ट त ओके आहे, लेकिन पोयों बैकग्राउंड थोरो आहे। बहरहाल छा कमु हलंदो आहे, हलाइणो पवंदो आहे दोस्तो, असांखे त अपडेट ॾियणी आहे न। असांजी कोशिशि हूंदी आहे त टाइम ते अपडेट ॾियूं, अपडेट मिस न थिए असांजी, जेका बि असांजा ॾिसंदड़ नाज़रीन आहिनि उनखे अपडेट मिलंदी रहे। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त दुलाब त थी वियो सम्झ पूरो। सीज़न 2 जो जेका तव्हांजा कमेंट अची रहिया आहिनि उनजे बारे में फ़िलहालु त मुश्किल आहे जो सीज़न 2 अचे। हा, इहो आहे सीज़न 2, यानी दुलाब जहिड़ो ड्रामो ॿियो ज़ाहिर थी सघे थो। पंहिंजा वेरी ड्रामो जेको अचिणो आहे, सभ खां पहिरियां अपडेट्स बि मूं ॾिनी हुई तव्हांखे त पंहिंजा वेरी हिकु सभ खां पहिरियां अपडेट बि उहा मूं ॾिनी हुई तव्हांखे त पंहिंजा वेरी हिकु ड्रामो अचिणो आहे। ऐं हीअ जेको हाणे पंहिंजा वेरी आहे इहो ड्रामो दोस्तो शूट थींदो, इन थोरी देरि अञा इन स्टार्टिंग शूटिंग जी नाहे थी, पर इहो असांखे एतबार आहे त हीअ खजू साहब डायरेक्टर आहे, राइटर नूर ज़ोन साहब आहे। इन्हनि जो ड्रामो जेको बि ईंदो आहे जल्दी शूट थी ऐं जल्दी हली बि वेंदो आहे। जॾहिं जॾहिं खजू साहब को ड्रामो खयो आहे ऐं खजू जो उहो ड्रामो मुकमिल बि थियो आहे ऐं अध में बंदि बि न थियो आहे। ऐं फरज़ंद मलिक खजू साहब यानी मिठू जो किरदारु जंहिं कयो दुलाब में, तव्हां कंहिंखे ख़बर हूंदी, कंहिंखे ख़बर न बि हूंदी खजू कहिड़ो आहे। इहो आहे खजू, ऐं इहो डायरेक्टर ज़बरदस्त आहे, पंहिंजे ॾींहुं राति महिनत कंदो आहे। जॾहिं बि हिन जी का अपडेट्स ड्रामो जेको मतिलबु इन डायरेक्शन में ईंदो आहे उहो टाइम टेबल ते ईंदो आहे, बंदि न आहे थींदो, ऐं इन जे करे इन जा ड्रामा कामयाबु थियनि था पिया। पंहिंजा वेरी बि इहो इन जो ई ड्रामो आहे, खजू साहब जो डायरेक्शन इन जी आहे, पंहिंजो रोल बि एतिरो इन जो हूंदो। ऐं इन अदाकारनि ते गुफ़्तगू कयूं था, अञा अदाकारनि जो अनाउंस त न आहिनि थिया, लेकिन मां तव्हांखे पंहिंजे तजर्बे ते ॿुधायां थो, जेके अंदरूनी ख़बरूं अचनि थियूं उन हिसाब सां ॿुधायां थो त अदाकार कहिड़ा कहिड़ा हूंदा। ऐं तव्हां सोचे रहिया हूंदव त मथां ॿिया नवां अदाकार आणनि। दोस्तो खजू साहब खे तव्हां नोट कयो आहे या न, खजू साहब जी हिकिड़ी टीम आहे आज़म मैंगल वारी, ज़हर ज़िंदगी में बि उहा टीम हुई, दुलाब में बि उहा टीम हुई। छो त खजू साहब पाण मीरपुर ॾहरकी इलाइक़े जो आहे ऐं एॾो जा जेका बि अदाकार आहिनि उन्हनि खे ज़रूरु खणंदो आहे। बाक़ी आज़म मैंगल त बलोचिस्तान जो आहे, मैंगल आहे, हितां जो न आहे। उन खे त घुराए वठंदा आहिनि त वॾो सीनियर एक्टर आहे, साईं निसार शाह बि सीनियर एक्टर अची वेंदो आहे। जेका परे परे सीनियर एक्टर अची वेंदा आहिनि, उहे गाॾियुनि ते कारुनि ते देरि ई न आहे, सीपैक लॻो पियो आहे। मसइलो इहो आहे त मीरपुर में ॿिया जेका बि अदाकार आहिनि मीरपुर जा आहिनि, उन्हनि खे खजू साहब जेको आहे न ज़रूरु ड्रामनि में खणंदो आहे, उन्हनि खे मौक़ो ॾींदो आहे। ऐं पंहिंजा वेरी बि घणो करे एॾे ई शूट थींदो, ऐं हितां वारा अदाकार जेका दुलाब ऐं ज़हर ज़िंदगी में हुआ उहे ज़रूरु हूंदा। असांजो जेको तजुर्बो ॿुधाए थो, पंहिंजा वेरी में इहे मीरपुर वारा ॾहरकी घोटकी वारा अदाकार सॼा ई हूंदा। ऐं हिन चकर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, दुलाब ड्रामो जेको आहे कामयाबु थियो इन शइ जे करे थियो, जल्दी शूट थियो ऐं उनजी कहाणी बि सुठी हुई। ऐं वेरनि जो वस्ती काफ़ी ॾींहंनि खां वठी तयारु पियो आहे, उनखे नथो हलायो वञे। इहो अगरि खजू साहब जो हुजे हा ड्रामो त इन जा 3-4 स्पेल हाणे ताईं शूट थी विया हुजनि हा, पर हिन जा अञा कुल 2 स्पेल जेको आहे शूट थिया आहिनि। इहो ॿुधायो पियो वञे रमज़ान शरीफ़ या ईद ते इन जे विच में, मतिलबु इन रमज़ान शरीफ़ वारे महीने जे खुटंदड़ शुरू खां खुटंदड़ ताईं इहो ड्रामो हलायो वेंदो। इन जी कंफर्म अपडेट्स न थियूं अचनि फ़िलहालु, छो त इन जो पुरमो अचिणो आहे, टीज़र हिन जा 4 ई अची विया आहिनि। जॾहिं हिन जो पुरमो ईंदो दोस्तो यादि कजो तव्हां, हीउ ड्रामो वेरनि जी वस्ती स्टार्ट थी वेंदो। हुननि जी इहा कोशिशि आहे 3 स्पेल मुकमिल कयूं जो त छो त जीअं हले त वरी बंदि न थिए, ऐं 3 स्पेल मुकमिल तमामु जल्द थींदा इंशाअल्लाह।
ऐं टे स्पेल वीरनि जी बस्ती बि सुठो ड्रामो आहे दोस्तो। तव्हां ईअं न सोचो त को इहो बेकार ड्रामो हूंदो। जा अदाकार बि सुठा आहिनि, ज़बरदस्त बहितरीनु जेको आहे न इन में कहाणी बि सुठी आहे वीरनि जी बस्ती जी। ऐं होॾां ॻाल्हि कयूं था पाप नगर जी। पाप नगर बि हिकु सुठो ड्रामो आहे। उन में राबेल छोकिरी जो किरदारु सभु खां वधीक अहम आहे। अब्बास गुलोडाणी जो बि किरदारु सुठो आहे। तव्हां टीज़र ॾिठो हूंदो। ख़ासि करे जेको झेड़ो उथे थो पाप नगर ड्रामे में राबेल छोकिरी ते, राबेल जेकी ॿकरियूं चारे थी, हथियार बि खयल अथसि, भैंसरी बि खयल अथसि। ऐं उन खे ॾिसी जेको आहे ज़ुल्फ़कार बुर्दी आशिक़ थी वेंदो आहे, फ़िदा थी वेंदो आहे ऐं उनजे पोयां लॻी पवंदो आहे। उन खे हासिलु करण जी कोशिशि कंदो आहे। चवंदो आहे हीअ त महलनि जी राणी आहे, हीअ ॿकरियूं चारे थी पई। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे इहो ड्रामो ज़बरदस्त थियण वारो आहे। पाप नगर सॼी कहाणी ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं राबेल ते आहे ऐं होॾो अब्बास गुलोडाणे ते। इन टिनि माण्हुनि ते मेन कहाणी आहे। इहो टीज़र में बि ॾेखारियो वियो हो, तव्हां नोट कयो हूंदो ज़रूरु। ऐं ज़बरदस्त ड्रामो आहे पाप नगर। बाक़ी ॿियो आहे जहिड़ियूं ज़ालूं तेड़ा मुड़ुस, उहो बि ज़बरदस्त ड्रामो आहे। मश्करी में आहे, कॉमेडी में आहे। उन में जेको आहे दोस्तो मामा लालू आहे, हाजन तीवणो आहे, हाजन तीवणो यानी सजावल ख़ान। वीरनि जी बस्ती जो ड्रामो बि उन जो ई आहे, सजावल ख़ान जो। पर उन जा ॿई ड्रामा तयारु पिया आहिनि, अञा नथा हलनि। जहिड़ियूं ज़ालूं तेड़ा मुड़ुस उहो बि फ़िलहालु रुकियो पियो आहे। बाक़ी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, जेको तव्हां ज़रूरु सोचियो हूंदो, अंदाज़ो ज़रूरु हयो हूंदो त जेको वारी संदियूं वाटूं ड्रामो अचिणो हुयो ऐं उन सां गॾोगॾु जेको ॿियो ड्रामो अचिणो हुयो जंहिंजो नालो दो उहो केॾांहुं विया, उहे थोरो पोइना कया विया आहिनि। वारी संदियूं वाटूं ड्रामो सिंध टीवी वारनि जो आहे। सिंध टीवी वारनि जा ड्रामा हाणे पंहिंजा वेरी बि स्टार्ट थी वियो ऐं होॾां जेको आहे वारी संदियूं उन स्टार्ट मतिलबु चवण जो मतिलबु आहे शूटिंग स्टार्ट थी वई। मतिलबु तव्हां ईअं सम्झो चैनल ते हली रहियो आहे। ईअं मां नथो चवां। सिंधी ॿोली पंहिंजी जेको आहे न खे जाॾे वाराए ओॾे वरी वेंदी आहे। माण्हू ग़लति सोचींदा आहिनि, ग़लति कमेंट कंदा आहिनि, किथे स्टार्ट थियो आहे वरी ईअं चवंदा आहिनि। इन जो मक़सदु आहे त उनजी शूटिंग उन जी बि स्टार्ट, वीरनि जी बस्ती जी शूटिंग, जहिड़ियूं ज़ालूं तेड़ा मुड़ुस उन जी शूटिंग रहियल। टे ड्रामा हे, चोथों वारी संदियूं वाटूं, चारई सिंध टीवी वारनि जा आहिनि। ऐं जेका कैमरामैन जी टीम हूंदी आहे वधि में वधि 1 खां 2 ताईं हूंदी आहे। साॻे कैमरा हूंदा आहिनि, सभिनी ड्रामनि में यूज़ थींदा आहिनि। हाणे 4 ड्रामनि खे हिकु टाइम ताईं तो जेको आहे हू टाइम नथो ॾेई सघे कैमरामैन या एडिटर बि साॻियो हूंदो आहे जेको एडिटिंग कंदो आहे। हिन जे करे अॻियां पोयां ड्रामनि खे करिणो पवंदो आहे। बाक़ी रही ॻाल्हि जेको आहे दोस्तो ॿियो ड्रामो जेको आहे दो उहो न सिंध टीवी वारनि जो आहे न KTN वारनि जो आहे। उहो ड्रामो जेको आहे इन्हनि जो मिरान टीवी वारनि जो। उन ते ड्रामा हलंदा ई कोन आहिनि। काफ़ी असां वटि चैनल ते सिर्फ़ु ख़बरूं हलंदियूं आहिनि। बहरहाल हाणे उन्हनि माना सोचियो हुयो त हिकिड़ो मेगा सोप सीरियल हलायूं। सदोरे जो इहो असद कुरैशी ते तयारु कयो पियो वञे दो, पर इन ड्रामे खे बि पोइना कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त रमज़ान शरीफ़ खां पोइ ई ड्रामो लॉन्च थींदो। इहो ड्रामो जंहिंजे बारे में मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां दो रमज़ान शरीफ़ खां पोइ वञी ज़ाहिर थींदो। ऐं रमज़ान शरीफ़ बि जेको आहे महीनो आहे, माण्हू ॻणींदे ॾींहं खुटाए विझंदा आहिनि। ख़बर ई न पवंदी आहे, रोज़ा रखण वारा देरि न कंदा आहिनि। अॼु ॿियों रोज़ो, टियों, चोथों महीनो वियो। अहिड़े हिसाब सां उन खां पोइ दो बि ड्रामो स्टार्ट थी वेंदो। ऐं दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त लगातार तव्हांखे असां अपडेट्स ॾेई रहिया आहियूं। दुआ कयो दौलाब जो सीज़न 2 जेका तव्हांजा कमेंट अची रहिया आहिनि अञा करे स्टार्ट थिए, तयारु थिए, पर फ़िलहालु नथो लॻे। थी सघे थो तव्हांजा कमेंट हर को पढ़े थो। डायरेक्टर बि पढ़ंदा आहिनि, अदाकार बि असांजे चैनल खे ॾिसंदा आहिनि, प्रोड्यूसर बि ॾिसंदा आहिनि, राइटर बि ॾिसंदा आहिनि, सभु ॾिसंदा आहिनि। तव्हांजी कहिड़ी ख़बर आहे उहे कमेंट तव्हांजा अॻिते जेको आहे रीड करे हू हिकिड़ो मतिलबु अंदाज़ो हणनि ऐं पोइ इन ते फ़ैसिलो करनि त इन ते ड्रामो वरी ॿीहर हिकिड़ो लिखूं दौलाब सीज़न 2। कहिड़ी ख़बर अची सघे थो। जॾहिं गुनाह सिंधी ड्रामो सीज़न 2 अची सघे थो त दौलाब छो नथो अची सघे। ऐं दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। जे वीडियो तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल यानी शायदि कोसो इलाह खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। हिन वीडियो खे जिथे किथे शेयर कंदा। सुठा कमेंट ज़रूरु कजो। तव्हां पंहिंजी क़ीमती राय ॾिजो, उन खां असांखे आगाह कजो तव्हांजी दिलि ऐं दिमाग़ में छा हली रहियो आहे, कहिड़ो ड्रामो अचे, कहिड़ो न अचे, छा हुजे छा न हुजे। कमेंट सेक्शन जे ज़रिए लिखिजो। इहो जे वीडियो तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे आख़िर ताईं त उन में तव्हां इहो लिखिजो टाइम त असां हेसि ताईं ॾिठो आहे, असांखे ॾिसूं सही ताईं कहिड़ा जेका सब्सक्राइबर आहिनि इन वीडियो असांजी आख़िर ताईं ॾिसनि था पिया। ऐं असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। शायदि खुशो व्लॉग खे सब्सक्राइब कंदा, दुआनि में बि यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़। वीरनि जी बस्ती जी। ऐं होॾां ॻाल्हि कयूं था पाप नगर जी। पाप नगर बि हिकु सुठो ड्रामो आहे। उन में राबेल छोकिरी जो किरदारु सभु खां वधीक अहम आहे। अब्बास गुलोडाणी जो बि किरदारु सुठो आहे। तव्हां टीज़र ॾिठो हूंदो।
ख़ासि करे जेको जहिड़ो थिए थो पापनगर ड्रामे में राबेल छोकिरी ते, राबेल जेकी ॿकरियूं चारे थी, हथियार बि खयल अथसि, भैंसरी बि खयल अथसि, ऐं उन खे ॾिसी जेको आहे ज़ुल्फ़कार बुर्दी आशिक़ थी वेंदो आहे, फ़िदा थी वेंदो आहे ऐं उनजे पोयां लॻी पवंदो आहे, उन खे हासिलु करण जी कोशिशि कंदो आहे, चवंदो आहे हीअ त महलनि जी राणी आहे, हीअ ॿकरियूं चारे थी पई। ऐं अहिड़े हिसाब सां जेको आहे इहो ड्रामो ज़बरदस्त थियण वारो आहे। पापनगर सॼी कहाणी ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं राबेल ते आहे ऐं होॾो अब्बास गुल उढाणे ते, इन टिनि माण्हुनि ते मेन कहाणी आहे। इहो टीज़र में बि ॾेखारियो वियो हो, तव्हां नोट कयो हूंदो ज़रूरु, ऐं ज़बरदस्त ड्रामो आहे पापनगर। बाक़ी ॿियो आहे जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस, उहो बि ज़बरदस्त ड्रामो आहे, मश्करी में आहे, कॉमेडी में आहे। उन में जेको आहे दोस्तो मामा लालू आहे, हाजन तीवणो आहे, हाजन तीवणो यानी सजावल ख़ान, वीरन जी वस्ती जो ड्रामो बि उन जो ई आहे, सजावल ख़ान जो, पर उन जा ॿई ड्रामा तयारु पिया आहिनि, अञा नथा हलनि। अहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस उहो बि फ़िलहालु रुकियो पियो आहे। बाक़ी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो, जेको तव्हां ज़रूरु सोचियो हूंदो, अंदाज़ो ज़रूरु हयो हूंदो त जेको वारी संदियूं वाटूं ड्रामो अचिणो हुयो ऐं उन सां गॾोगॾु जेको ॿियो ड्रामो अचिणो हुयो जंहिंजो नालो दो, उहो केॾांहुं विया, उहे थोरो पोइना कया विया आहिनि। वारी संदियूं वाटूं ड्रामो सिंध टीवी वारनि जो आहे। सिंध टीवी वारनि जा ड्रामा हाणे पंहिंजा वेरी बि स्टार्ट थी वियो ऐं होॾां जेको आहे वारी संदियूं उन स्टार्ट मतिलबु चवण जो मतिलबु आहे शूटिंग स्टार्ट थी वई, मतिलबु तव्हां ईअं सम्झो चैनल ते हली रहियो आहे। ईअं मां नथो चवां, सिंधी ॿोली पंहिंजी जेको आहे न खे जाॾे वाराए ओॾे वरी वेंदी आहे। माण्हू ग़लति सोचींदा आहिनि, ग़लति कमेंट कंदा आहिनि, किथे स्टार्ट थियो आहे, वरी ईअं चवंदा आहिनि। इन जो मक़सदु आहे त उनजी शूटिंग उन जी बि स्टार्ट, वेरनि जी वस्ती जी शूटिंग, जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस उन जी शूटिंग रहियल, 3 ड्रामा हे, चौथों वारी संदियूं वाटूं, 4 सिंध टीवी वारनि जा आहिनि। ऐं जेका कैमरामैन जी टीम हूंदी आहे वधि में वधि 1 खां 2 ताईं हूंदी आहे, साॻे कैमरा हूंदा आहिनि, सभिनी ड्रामनि में यूज़ थींदा आहिनि। हाणे 4 ड्रामनि खे हिकु टाइम ताईं तो जेको आहे हू टाइम नथो ॾेई सघे कैमरामैन या एडिटर बि साॻियो हूंदो आहे जेको एडिटिंग कंदो आहे, इन जे करे अॻियां पोयां ड्रामनि खे करिणो पवंदो आहे। बाक़ी रही ॻाल्हि जेको आहे दोस्तो ॿियो ड्रामो जेको आहे दो, उहो न सिंध टीवी वारनि जो आहे न KTN वारनि जो आहे, उहो ड्रामो जेको आहे इन्हनि जो मिरान टीवी वारनि जो। उन ते ड्रामा हलंदा ई कोन आहिनि, काफ़ी असां वटि चैनल ते सिर्फ़ु ख़बरूं हलंदियूं आहिनि। बहरहाल हाणे उन्हनि माना सोचियो हुयो त हिकिड़ो मेगा सोप सीरियल हलायूं, सदोरे जो इहो असद कुरैशी ते तयारु कयो पियो वञे दो, पर इन ड्रामे खे बि पोइना कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त रमज़ान शरीफ़ खां पोइ ई ड्रामो लॉन्च थींदो। इहो ड्रामो जंहिंजे बारे में मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां दो रमज़ान शरीफ़ खां पोइ वञी ज़ाहिर थींदो। ऐं रमज़ान शरीफ़ बि जेको आहे महीनो आहे, माण्हू ॻणींदे ॾींहुं खुटाए विझंदा आहिनि, ख़बर ई न पवंदी आहे, रोज़ा रखण वारा देरि ई न कंदा आहिनि। अॼु ॿियों रोज़ो, टियों, चोथों महीनो वियो, अहिड़े हिसाब सां उन खां पोइ दो बि ड्रामो स्टार्ट थी वेंदो। ऐं दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त लगातार तव्हांखे असां अपडेट्स ॾेई रहिया आहियूं। दुआ कयो दुलाब जो सीज़न 2 जेका तव्हांजा कमेंट अची रहिया आहिनि अञा करे स्टार्ट थिए, तयारु थिए, पर फ़िलहालु नथो लॻे। थी सघे थो तव्हांजा कमेंट हर को पढ़े थो, डायरेक्टर बि पढ़ंदा आहिनि, अदाकार बि असांजे चैनल खे ॾिसंदा आहिनि, प्रोड्यूसर बि ॾिसंदा आहिनि, राइटर बि ॾिसंदा आहिनि, सभु ॾिसंदा आहिनि। तव्हांजी कहिड़ी ख़बर आहे उहे कमेंट तव्हांजा अॻिते जेको आहे रीड करे हू हिकिड़ो मतिलबु अंदाज़ो हणनि ऐं पोइ इन ते फ़ैसिलो करनि त इन ते ड्रामो वरी ॿीहर हिकिड़ो लिखूं दुलाब सीज़न 2। कहिड़ी ख़बर अची सघे थो, जॾहिं गुनाह सिंधी ड्रामो सीज़न 2 अची सघे थो त दुलाब छो नथो अची सघे। ऐं दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। जे वीडियो तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे, महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल यानी शायदि को सवला खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। हिन वीडियो खे जिथे किथे शेयर कंदा, सुठा कमेंट ज़रूरु कजो, तव्हां पंहिंजी क़ीमती राय ॾिजो, उन खां असांखे आगाह कजो तव्हांजी दिलि ऐं दिमाग़ में छा हली रहियो आहे, कहिड़ो ड्रामो अचे, कहिड़ो न अचे, छा हुजे छा न हुजे, कमेंट सेक्शन ज़रिए लिखिजो। इहो जे वीडियो तव्हां हेसि ताईं ॾिठो आहे आख़िर ताईं त उन में तव्हां इहो लिखिजो टाइम त असां हेसि ताईं ॾिठो आहे, असांखे ॾिसूं सही ताईं कहिड़ा जेका सब्सक्राइबर आहिनि इन वीडियो असांजी आख़िर ताईं ॾिसनि था पिया। ऐं असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। शायदि ख़ुशो व्लॉग खे सब्सक्राइब कंदा, दुआनि में बि यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।